अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी। सितारा इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी बी 138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 22 बाब 25 समन जे राज में रेजाणी 1351 खां 1522 ईस्वी। समन सूमरन खां 1351-52 ईस्वी में राज फुरियो। ही घणा आबादी जो कबीलो हो। संदन पहिरें राजधानी जाम उनड़ जेको दहली सल्तनत जो अमलदार हो 1335 ईस्वी में सेवण जे गवर्नर खे मारे खज़ानो फुरियो ऐं सज़ा खां बचण लाइ पंहिंजे ज़ात वारनि वटि वञी पनाह वरिताई। उन हमीर दोदो सूमरे खे हिक ई वेड़ में शिकस्त ॾिनी ऐं 1351 ईस्वी में पंहिंजो राज क़ाइमु कयो। संदन राज राणनि जी सनवार तरतीब हिन रीत आहे। नंबर राजधानीअ जो नालो, राज जो अरसो। नंबर 1 जाम उनड़ 1351 ताईं सूमरन जे पाछे हेठि 1333 खां 1352 ईस्वी। नंबर 2 जाम जूणो पहिरियों 1352 खां 1368 ईस्वी। नंबर 3 जाम बांभिणियो जूणे सां गॾु 1352 खां 1368 ईस्वी। नंबर 4 जाम तमाची तोगाची सां गॾु 1368 खां 1370 ईस्वी। नंबर 5 जाम जूणो पहिरियों ॿीहर 1371 खां 1388-89 ईस्वी। नंबर 6 जाम तमाची ॿीहर 1389 खां 1392 ईस्वी। नंबर 7 सलाहुद्दीन थोरो अरसो। 8 जाम निज़ामुद्दीन पहिरियों 1392 खां 1404-5 ईस्वी। नंबर 9 जाम अली शेर 1404-5 खां 1467। 10 जाम तमाचीअ जो पुट 1467 खां 1412-13 ईस्वी। नंबर 11 करण 1412 खां 1413 ईस्वी। 12 सदरदीन थोरो अरसो। 13 जाम सिकंदर 1412-13 ईस्वी। 14 फतेह खान 1412-13 खां 1428 ईस्वी। 15 तुगलक उकुर 1428 खां 1453 ईस्वी। 16 मुबारक 1453 ईस्वी। 17 सिकंदर ॿियूं 1453 खां 1454 ईस्वी। 18 संजर थोरो अरसो। 19 रायधण 1454 खां 1461 ईस्वी। 20 जाम निदो जाम निज़ामुद्दीन ॿियूं 1461 खां 1508 ईस्वी। 21 फ़ैरोज़ 1508 खां 1522 ईस्वी। संदन राज हलंदे पोर्चुगेज़नि 1498 ईस्वी में ॾखण हिंदुस्तान ॾांहुं सामूंडी घस ॻोल्हे लधो ऐं अॻिली सदीअ ताईं दुनिया जे समूरनि समुंडनि जा साईं बणिजी विया। पोर्चुगाली ॾखण एशिया जे समूरनि बंदरनि ते सभिनी खे सम्झ में ईंदड़ ॿोली बणिजी वई। साणनि 150 सालनि खां मथे हलंदड़ लाॻापन सबबि केतिरा ई पोर्चुगाली लफ़्ज़ सिंधी ॿोलीअ में शामिल थी विया। नक्शो नंबर 50 1365 खां 1368 ईस्वी फ़ैरोज़ तुगलक जूं सिंध ते काहूं ऐं वरतल घस। कॾहिं छा थियो? नंबर 1 1364 ईस्वी सिंध ते काह करण जो फ़ैसिलो। 2 1365 ईस्वी 90,000 घोड़ा ऐं सिपाही दहलीअ मां ऐं 5,000 ॿेड़ियूं मुल्तान उच ऐं बखर मां गॾु करणु। 3 1364 ईस्वी उन्हारो ठटे ते चढ़ाई। 4 1365 ईस्वी अक्टूबर समन जे लश्कर हथां 5,000 ॿेड़ियुनि जी तबाही ऐं शाही लश्कर जी शिकस्त। नंबर 5 1365 ईस्वी अक्टूबर खां मार्च 1366 ईस्वी फ़ैरोज़ शाह जो गुजरात ॾांहुं मोटी वञणु। नंबर 6
1366 ईस्वी मार्च खां सेप्टेंबर 1367 ईस्वी ठटे ते ॿी चढ़ाईअ जी तयारी। 1367 ईस्वी अक्टूबर खां नवंबर फ़िरोज़ शाह जो उभरंदे सिंध रस्ते सिंधूअ जे खाॿे कंधीअ ॾांहुं वधणु। 1367 ईस्वी नवंबर अमादुल मुल्क ऐं ज़फ़र ख़ान लोधी दरिया टपिया पर समन हथां शिकस्त खाधऊं। 1368 ईस्वी अमादुल मुल्क दहलीअ मां 3 काह लाइ नऊं लश्कर गॾु कयो। 1368 ईस्वी आख़िरी वेड़ ऐं समन जो मखदूम जहानिया उच वारे जे विच ते पवण करे हथियार फिटा करणु। विचथरी आबहवा 1300 खां 1525 ईस्वी ऐं समन जो राज। समन जे ॾींहुं 1333 खां 1522 ईस्वीअ में आबहवा भली खणी सोक हुई पर बिल्कुलु कठोर सोकहड़े वारी न हुई। जेतोणीकि पोखीअ हेठि एराज़ी घटिजी चुकी हुई ऐं साॻियो हाल आबादीअ जो बि थी चुको हो, पर सूरत हाल अहिड़ी उगरी न हुई जहिड़ी झुकर झांगार या अरबन जे गवर्नरनि जे ॾींहंनि में हुई। तंहिं करे उहे मालिकी संभालण ते हालतूं सुधारे ऐं विगोड़ टारे सघिया। समन जे ॾींहंनि में आबहवा विचथरी न घणी कोसी न घणी थधी हुई। मींहं विचथरा थिए पिया, दरिया में पाणी पिणु विचथरो थिए आयो ऐं दरिया पंहिंजे वहकिरे में का फेर फार न आंदी। थुले लेखे हालतूं आम रवाजी हुयूं। मौसमी हालतूं सॼी दुनिया में बिना कंहिं फेर फार जे हलंदियूं रहियूं। दहली सल्तनत जी हालत तुग़लकनि जे दौर में बिगड़ी चुकी हुई। कारण हो 14वीं सदीअ जे पहिरें अध में ईंदड़ सोकहड़ो। उहो दौर जंहिं सूमरनि जो ज़वाल पिणु आंदो हो। विच एशिया में पूरी 13वीं सदी हलंदड़ सोकहड़े वारियूं हालतूं जेके मंगोलनि जे काहुन जो कारण बणियूं हुयूं ऐं अब्बासी ख़िलाफ़त जो अंत आंदो हुआऊं, नेठि 14वीं सदीअ में समूरे विच एशिया में नंढियूं नंढियूं मंगोल रियासतूं ठही वञण जो कारण बणियूं हुयूं ऐं उहे पाण में नंढनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते विढ़ंदा रहिया हुआ ऐं हिक ॿिए विच में दुश्मनियुनि में फाथल रहिया हुआ। न ॾखिण एशिया में ऐं न ई विच एशिया में का ॾाढी ताक़त बची हुई जेका सिंध ते कब्ज़ो करे। तंहिं करे 15वीं सदी अमुन सुकून वारो दौर हो। सूमरनि जे दौर वांगुरु हिन दौर दौरान बि रेजाणी निज़ाम जो सिधो सबूत अणलप आहे, पर मौजूदु खोड़ सारी अणसिधी मवाद मां सुठे बंदोबस्त सां हलंदड़ रेजाणी निज़ाम पधिरो थिए थो, जंहिंमां साबित थिए थो त संदन राज जे 172 सालनि दौरान सिंधु दरिया जे वहकिरे में को फेरो न आयो। रुगो हिकिड़ो फेरो आयो, सो उहो हो त सिंधु हाणोके दादू ज़िले में हाणोके रांधण रेलवे स्टेशन जे साम्हूं उलहंदे पासे हिकु मंगले छॾी, जेका वकड़ खाई बूबकनि जे साम्हूं टिल्टीअ जे ॾखिण में वरी दरिया में अची पई। उन ई ज़माने वारो उतरियूं दादू ज़िलो हिननि वहकरनि ते बिल्कुलु पॾी सघियो पए। उलहंदी छाड़ ओभर पासे पाण दरिया ऐं विच ते मंगली। हिन वाहीअ जूं निशानियूं हाणे माहा सुतियारो, जाखपरी, पीर घुणियो, टल्टी ऐं केतिरियुनि ई ॿियनि नंढियुनि ढंढुनि जी लांढ जी रूप में ॾिसण में अचनि थियूं। हिन बाग़बान खे हिकु अहम शहर ऐं सेवण सरकार खे सॼी सिंध में सभ खां सुखियो सताबो इलाइक़ो बणाए छॾियो। नक्शे ते अखि फेराइण सां हिन सरकार में तमामु घाटा शहर ॾिसण में ईंदा। उन ई दौर जा अहम माण्हू जहिड़ो दरिया ख़ान, मुबारक ख़ान, मखदूम बिलावल ऐं मुबारक अबुल फज़ल ऐं फैज़ीअ जो पीउ हिन इलाइक़े में रहंदा हुआ। हिन इलाइक़े जी रेजाणी ज़राअत जी ज़रख़ेज़ीअ अरगूननि खे काहे अचणु, फ़तेह करणु ऐं उते ई वसी वञण लाइ हिरखायो। उन्हनि हिन इलाइक़े जी दिलि शहर बाग़बान ते हमिलो कयो ऐं उन ई खे फुरियो लुटियो। अरगूननि खे वधि में वधि मुहाॾोबे हिन इलाइक़े ॾिनो। उन ई दौर जा मुख़्तलिफ़ वाह जन जो अहवाल 5 किताबनि तुरखान नामे, ताहिरी, मज़हर शाहजहानी, मासूमी ऐं बेगलार नामे में मिले थो। से आहिनि मीर अबड़ो चांडका परगिणे लाड़काणो ज़िलो जो हिकु वॾो वाह हो। उहो अबड़नि खोटायो हो ऐं हिकु वॾी एराज़ीअ खे पाणी पहुचाईंदो हो। थी सघे थो उहो घाड़ वाह हुजे या उन ई खां अॻु जो को वाह। मज़हर शाहजहानीअ मुताबिक़ उहो ॾाढी भली बंदोबस्त सां पे हलियो। खानवा दरिया ख़ान सिंधु दरिया मां ठटे जे उतर वारनि टकिरियुनि जे पहाड़ वटां कढायो हो।
साकिरे परगिणे खे पाणी पहुचाइण ऐं ठटे जे बचाव वारे ॿिटे मक़सद सां ही पक सां को तमामु वॾो वाह हूंदो, जंहिंजो कुझु भाङो हाणोके कलरी वाह जे पेट मां वहंदो हूंदो। जीअं तारीख़ ताहिरीअ में आयो आहे, जबलनि तां लहंदड़ टिनि नयुनि नारी भोरी ऐं नोहंग जे दरिया खान गॾाए वाह ठाही ऐं मंछर ढंढ ॾांहुं मुंहुं करे छॾियो। ही वाह नेरू परगिणे जूं बनियूं रिजाईंदो हो ऐं उन्हीअ मां सरकार खे 1 लख रुपयनि जी ओगाड़ी थींदी हुई, जे मज़र शाहजहानी में चयो वियो आहे। सावा या सोरा वाह जबल तां लहंदड़ पाणीअ घणो करे गाज जो पाणी खे मोड़ण लाइ ॼाम निज़ामुद्दीन जे चागला नाले हिंदू वज़ीर ऐं दरिया खान खोटायो हो। उहो बूबक परगिणे में का एराज़ी रिजाईंदो हो, सेवण खां 38 मेलनि जे पंध ते हो, जीअं मज़र शाहजहानी में ॿुधायो वियो आहे। काई ऐं नैंग चश्मनि जो पाणी पिणु पोखीअ लाइ कमु ईंदो हो, जीअं मज़र शाहजहानी में ॿुधाए थी। मारुई वाह महाढंड ककड़ तालुके में मां निकिरंदो हो ऐं हाणोके इब्राहिम कच्ची दादू तालुको वेझो देह मारुईअ खे रिजाईंदो हो, जीअं मज़र शाहजहानी ॿुधाए थी। दादे जी नाले ॻोठ जे नाले सां कोट चंदड़ ऐं नार नाले ॻोठ वेझो वहंदड़ दादे जी वाह बूबक परगिणे में का एराज़ी रिजाईंदो हो, जीअं मज़र शाहजहानी में ॿुधायल आहे। बोलान नए पाणी खणी मंछर ढंढ पहुचंदी हुई, उन जो पाणी रेजाणीअ लाइ कमु आणण लाइ वाहन ज़रिए मोड़ियो वियो। अहिड़ा बवा सरवा ऐं मोज़वा सिब्बीअ ऐं गंदावा ज़िलनि जूं बनियूं रेजाईंदा हुआ, जीअं मज़र शाहजहानी में ॿुधायल आहे। उभरंदो नारो तेसी ताईं सुकी चुको हो ऐं घणनि नालनि जहिड़ो हाकिड़ो वाहंद ऐं वाहण वग़ैरह सां सॾिबो हो, जीअं तारीख़ ताहिरी ॿुधाए थी। बेगलारनामे वाहन ऐं ढंढुनि जा केतिरा ई नाला ॾिना आहिनि ऐं ॿिन्हिनि खे साॻियनि नालनि यानी आब ऐं कोलाब सां सॾे थो। ढंढूं चाढ़ वारी मुंद में भरबियूं हुयूं ऐं उन्हनि मां वाह असुल में वहंदड़ियूं ऐं कसियूं निकिरंदा हुआ। समन जी हुकूमत वञण खां 95 साल पोइ ॼाणायो वियो त ही वाह ऐं कोलाब मौजूदु हुआ। उन्हनि जा हाणोका हंध ही आहिनि: चुनेजा वाह ठटे ज़िले में, सब्ज़ा वाह अगामाणी वेझो मातली तालुके में, कतेरा वाह ठटे ज़िले में, हिन जो कड़ सां गंवर ज़ात जा माण्हू वेठल हुआ। नाहण वाह सिंधू दरिया जे पुराण छाड़ ते, तलाव साता नवाबशाह ज़िले में, तुरंगची कोलाब नसरपुर वारे इलाइक़े में, ताराबारी कोलाब नवाबशाह शहीद बेनज़ीर आबाद ज़िले में, झाराणी शाहगढ़ किले वेझो नसरपुर वारे इलाइक़े में, रेणघम घणो करे मातली तालुके में, अगामाणी वेझो रेण दरिया मां निकिरंदड़ वाको वाह, चरण कोलाब बदीन ज़िले में, सामारो कोलाब या सामारो ढंढ जेका थोरो वक़्तु अॻु ताईं मौजूदु हुई, महूद कोलाब सामारे तालुके में, पोखर कोलाब बदीन तालुके में पराण जे पासे में, लांबा कोलाब उमरकोट ढंढ, नाहण वाह अडोर परगिणे में या पराण ते पुर नाले ॻोठ जे वेझो, सपना वाह ठटे खां 4 मेलनि जे पंध ते। जीअं त सिंध में 1522 ऐं 1700 ईस्वीअ जे विच ते मुकमिल अफ़रातफ़री हुई ऐं सरकार घणे भाङे ॿहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि में कमु न पए करे सघी, सो कलोड़नि जे दौर वारा वाह थी सघे थो समन जा वाह ई हुजनि। जीअं त दरिया उन अरसे दौरान जटाए पे वियो, सो सूबो शाहूकार ऐं सुखियो सताबो थी वियो। जाम निज़ामुद्दीन जे राज दौरान, जंहिंखे समूरनि तारीख़दाननि हिकु राय थी वाखाणियो आहे, हीउ मुल्क पंहिंजे सियासी सघ जे चोट ते पिणु पहुतो। अहिड़ियुनि अमन भरियण हालतुनि में हीअ नंढड़ी बादशाही हिकु ॾातार रियासत बणिजी वई। हितां जी ॿोली सिंधीअ जी पिणु ओसर थी ऐं मंझसि मौजूदु अवाइली रिवायती लोक कहाणियूं मंझां घणियूं 15वीं सदीअ में रचियूं वयूं। हिकिड़ो ॿियो सकाफ़ती मैदान हो अडावती ॾांहुं, तंहिंमें तमामु घणी अॻ भराई थी।
गुजराती कारीगरनि मुस्लमाननि जी मज़हबी अदावतुनि में केतिरा ई हिंद का लक्षण ऐं नमूना भरे छॾिया। साॻियो ई लाड़ो सिंध में बि पलियो, जीअं ॼाम निज़ामुद्दीन जे मक़बरे में ॾिसण में अचे थो। वधीक पखिड़िजंदड़ रेजाणी आबादीअ जे वाध में मददगार थींदी आहे। 1522 ईस्वीअ में पोखीअ हेठि एराज़ी पक सां घटि में घटि 16 लख एकड़ ऐं आबादी 24 लख हूंदी। नक्शो नंबर 51, 1400 ईस्वी ॾखिण एशिया जो नक्शो, जंहिंमें तुग़लकनि जो किरण ऐं नंढियुनि रियासतुनि जो उसरणु ॾेखारियल आहे। 15वीं सदीअ जे पछाड़ीअ 1498 ईस्वीअ ताईं पोर्चुगेज़नि ॾखिण एशिया खे सामूंडी गस ज़रिए ॻोल्हे लधो। उन्हनि जो सिंध सां कारोबार सुट ओज नीर टई शयूं रेजाणी ज़राअत जी पैदावार ऐं कलमी शोरे जो हूंदो हो। अनाज पिणु परॾे उमाणिया वेंदा हुआ। पोर्चुगेज़नि तमाक, अनन्नास, खाजा, मकई, लाहौरी गजर ऐं पपीतो, काठ गिदरो, अमेरिका मां लिची ऐं मिठी नारंगी, चीन मां बोही मुंग मुंगेरा, अफ्रीका मां ऐं ॻाढ़ो मिर्च परनामोबोको मां 16वीं सदीअ में आंदा। हिननि मञा कुझु शयूं सिंध में पिणु आयूं, पर सननि बाबति पक सां नथो चई सघिजे। पोर्चुगेज़नि ऐं ॿियनि यूरोपियन शहरनि में वॾियूं बिरादरियूं कपह मां क़िस्म क़िस्म जे ओज कपिड़ो उणंदे ॾिठियूं। कपह फुटी वोण सिंध जे रेजाणी ॿनियुनि में थींदी हुई। ॿिया वखर जेके पोर्चुगेज़ ॿियनि मुल्कनि ॾांहुं उमाणींदा हुआ, से हुआ खंड, खौर, लाख, उगम, गुगराल, थंभण, मिर्च ऐं चांवर। सिंध जो वापारु एॾो त वॾो हो जो सिंधूअ में सेवण ऐं ठटे जे विच ते 40,000 ॿेड़ियूं भाड़े सघिबियूं हुयूं। जीअं 16वीं सदीअ जे पछाड़ीअ में लिखियल आईने अकबरी में ॿुधायो वियो आहे। 40,000 ॿेड़ियुनि जो हलट ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, कश्मीर, अफ़गानिस्तान ऐं वींदे सिनकियांग, चित्राल, उलहंदे तिब्बत ऐं सिंध जो माल ऐं पैदावार लाड़ी बंदर ॾांहुं ढोईंदियो हो। लाड़ी बंदर इराक जे ख्वारज़म शाह तां देबुल जे सरण खां पोइ 1228 ईस्वी ऐं 1333 ईस्वीअ जे विच ते ठहियो। उन वाक़िए खां सुतती पोइ सिंधु दरिया जे वहुकिरे में फेरो अचण ऐं कलरी छाड़ जे सुकी वञण करे सिंधूअ जे बघाड़ छाड़ ते लाहिरी लाड़ी बंदर नाले हिकु नओं बंदर ठहियो। लट जे करे दरिया ते को बि बंदर हिकु हंधि जटाए न थिए सघियो ऐं बंदरनि जा हंध वरी वरी मटबा रहिया। हिन बंदर जा चावींदड़ खोड़ सारा माग घणो घणो करे समूरा 13वीं ऐं 17वीं सदीअ जे विच ते ठहंदड़ लाड़ी बंदर ई आहिनि। उन्हनि मंझां हिकिड़ो माग वॾी एराज़ीअ ते पखिड़ियल आहे ऐं मथसि घणो करे पोर्चुगेज़नि जो किलो ऐं गिरजाघर आहे। हिन सदीअ में ॾखिण एशिया में ठहंदड़ जहाज़ साइज़ में यूरोपी जहाज़नि खां वॾा हूंदा हुआ। जीअं निकोलो कोटी ॿुधायो आहे, कुझु जहाज़ भाङनि में ठाहे ॻंढिया वेंदा हुआ त जीअं जेकॾहिं को हिकिड़ो भाङो तबाह थी वञे त ॿियनि भाङनि ते मंज़िल ताईं रसी सघिजे। सदीअ दौरान गुजरात वॾी सामूंडी ताक़त बणिजी वियो। एल्फिंस्टोन ॿुधाए थो त सुल्तान महमूद बेगड़ी वटि सामूंडी कंधियुनि ते आज़ार मचाईंदड़ सामूंडी फोरनि खे मारे मात करण लाइ हिकु वॾो आरमाड़ हूंदो हो। 15वीं ऐं 16वीं सदीअ में सोटी ओज, छुरियल कपिड़ो, सोटी कपिड़ो, कैलिको, कलकत्ते में ठहंदड़ हिरख, बाफ़्तो, रेशमी कपिड़ो, छीट ऐं मलमल, सखर, बखर, दरबेले, कंडियारे, सेवण, नसरपुर ऐं ठटे में ठहंदा हुआ। पोइनि जाइनि ते अजरक ऐं लुंगियूं ठहंदा हुआ। नक्शो नंबर 52, 1508 ईस्वी जाम निज़ामुद्दीन जे दौर में सिंध जा दंग ऐं संदसि मौसर हलंदी पुॼंदी हेठि इलाइक़ा कराची बंदरगाह उन्हनि ॾींहंनि में काऊ रेशी सॾिबो हो। ओज खां सवाइ ॿियनि वापारी वखरनि में मुल्तानी गालीचा ऐं फरासियूं, भरत चमड़े जूं शयूं, कश्मीरी शालूं, आरीठा, कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो काठ जो सामान, तंबू ऐं तंबुनि जो कपिड़ो, कलमी शोरो, नीर, सोटी इस्म, कणिक, आफ़ीम, चांवर, खंड ऐं अनाज शामिल हुआ। परॾेह मां ईंदड़ माल में चांदी, सोन, धातू ई सामान, शीशो, चीनीअ जा थांव, घोड़ा, मसाला,
खौर, थंभण, अतर, लेप, मलमू, सींगार जो सामान, शयूं सानण में कम ईंदड़ मादा, मेण, सुराणियूं, गरम मसाला वग़ैरह, कारा मिर्च, कारी अछी ॻाढ़े रंग में ॻाढ़ा मिर्च, दालचीनी ऐं कमाल पट शामिल हुआ। उन जुग में सिंध जो सुखियो सताबो हुजण, ठटे वेझो मकलीअ जे टकिरियुनि ते समा दौर जे अॾावतुनि ख़ासि करे जाम निज़ामुद्दीन ऐं दरिया ख़ान जे मक़बरनि ते थियल उकर मां चिट्टो ॾिसण में अचे थो। मकलीअ ते हमाद जमालीअ जी ख़ानकाह ऐं मस्जिद पिणु कारीगरीअ जा आला नमूना पेश कनि था। ब्लैक एंड वाइट तस्वीरूं, तुगलिक संदन सिक्का, टपाल जी सहूलत, इब्न बतूता ऐं मंजनीक। मोहम्मद तुगलिक वफ़ात 1351 ईस्वी, सोंडावट, रज़ा लाइब्रेरी, रामपुर। फ़िरोज़ शाह तुगलिक पग ॿधण 1351 ईस्वी, सोंडावट, रज़ा लाइब्रेरी, रामपुर। मोहम्मद तुगलिक जो पितल जो सिक्को, ज़ोरीअ थाफियल सिक्को, थोम्सतां। इब्न बतूता भजंदड़ टपाली जंहिंजो अहवाल इब्न बतूता ॾिनो आहे ऐं बाटल फिरियर सिंध में कमु आंदा। दुराती सेवण भाड़े तो घोड़सवार, फ्लोरेंस में शाहकार मुजस्मो। 711 खां 714 ईस्वी, मंजनीक जो हिकु क़िस्म जेका अरबन देबुल ते कड़ो चाहण वक़्तु कमु आंदी, उहा असुल यूनानी ईजाद हुई जंहिंमें सुधार आणे रूमियुनि रास कयो। ईरान जे पार्थियुनि ऐं सासानियुनि उन्हनि तां नक़ल कई ऐं मोहम्मद बिन कासिम पारां इराक ऐं ईरान मां भर्ती कयल फ़ौजुनि हलाई। महमूद गज़नवी पिणु अहिड़े क़िस्म जूं मशीनूं कमु आंदियूं। ॾखिण एशिया जे माण्हुनि उहे वॾे पैमाने ते कमु न आंदियूं। MH पंवर। नक्शो नंबर 53, 1508 ईस्वी, ॾखिण एशिया जीअं पोर्चुगेज़नि ॾिठो। सिंध मां ॾेसावर वीदड़ बखर हुआ, कलमी शोरो, कपह, सुट्र, कपिड़ो, नीर ऐं चांवर। नंढियूं नंढियूं बादशाहियूं उसरण सां ॾेही सकाफ़तुनि ऐं ॾेही ॿोलियुनि जी ओसर थी ऐं ॾेही वापारियुनि खे अॾावती ॾांव समेत हर मैदान में पेर ॼमाइण जो मौक़ो मिलियो, जंहिंजो असरु अॼु ताईं हलंदो पियो अचे। उन सां ॾेही मईशत ऐं ज़राअत खे वॾी हथी मिली। सिंध 1385 ऐं 1388 ईस्वीअ जे विच ते ॾन भरींदड़ मुल्क हो। मुख़्तलिफ़ बंदरगाहुनि ते वापारी गढ़ ठहण जे सिलसिलेवार तरतीब हिन रीति हुई। कैलीकट 1498 ईस्वी, कोचियन 1502 ईस्वी, गोवा 1501 ईस्वी, जाफना 1519 ईस्वी। चई सघिजे थो त लाड़ी बंदर में जितां विच एशिया, अफ़गानिस्तान, हाणोके पाकिस्तान ऐं ओभर पंजाब जो माल परॾेह वेंदो हो, उन्हनि 1510 खां 1512 ईस्वीअ जे विच ते मोकिलाए या बिना मोकिलाइण जे पंहिंजो कारखानो हयो हूंदो।